ओके, आई थिंक किसी ने रिकॉर्डिंग स्टार्ट की है। डिस्टर्बेंस, थैंक यू, आप कंटिन्यू कर लो। ओके, स्टार्ट करूं मैं? जी हाँ, आप थैंक यू। हाँ जी, हाँ ओके जी, थैंक यू। ही आहे एक दुखी घोट जेको पंहिंजी ज़ाल जे झगड़े सां ॾाढो परेशान आहे। हलो अचो ॿुधो हिन जी कहाणी छा आहे। टिंग 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 टिंग। कीअं कयां मां त्यों, कीअं कयां मां काॾे वञां, मूंखे रोज़ अचे तो बुखार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार। सलवार कुर्तो आणे ॾियांसि त वरी चवे थी साड़ी काने, साड़ी काने। कीअं कयां मां काॾे वञां, मूंखे रोज़ अचे तो बुखार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार। क्रीम पाउडर आणे ॾियांसि त वरी चवे थी चोटो काने, चोटो काने। हाँ, कीअं कयां मां काॾे वञां, मूंखे रोज़ अचे तो बुखार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार। कंगण कंगड़ियूं आणे ॾियांसि त वरी चवे थी पायल काने, पायल काने, पायल काने। हाँ, कीअं कयां मां काॾे वञां, मूंखे रोज़ अचे तो बुखार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार, छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार। वार लड़ाए मुछां मुड़ाए हली वेंदसि हरिद्वार। अरे छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार, 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 छो त मूंसां ज़ाल कयो अटकरार। तमाम सुठो। ऑलवेज लखमानी फैमिली कुछ स्पेशल कंदी आहे। सेटअप सुठो हूंदो आहे, परफॉर्मेंस सुठो हूंदो आहे, कॉस्ट्यूम सुठा हूंदा आहिनि। द बेस्ट फैमिली, लखमानी फैमिली, सिस्टर्स ऑलवेज रॉक। You can put. ॾाढो बढ़िया परफॉर्मेंस हुयो लखमानी फैमिली जन जो। उहे हर बार कुछ असां लाइ नयो खणी ईंदा आहिनि, उन्हनि जे करे असांखे नई नई आइडियाऊं ईंदियूं आहिनि। सभई ॿार तव्हां खां बि सभु सिखनि पिया कि असांखे कीअं प्रेज़ेंट करणु खपे, चाहे उहो गानो हुजे प्रेज़ेंट करणु, चाहे ड्रामो हुजे प्रेज़ेंट करणु, चाहे डांस हुजे। तव्हांजा लख थोड़ा। थैंक यू मैम, थैंक यू। हाणे कंहिंजी परफॉर्मेंस अगरि रहिजी हुजे त उहो असांखे ॿुधाए सघनि था, त असां पंहिंजे प्रोग्राम खे हिते समाप्त कंदासीं तव्हां सभिनि जो फीडबैक वठी करे। मैम मूंखे एक ॿी परफॉर्मेंस करणी आहे जेकी असांजी सभिनी टीचर्स लाइ ॾाढो स्पेशल परफॉर्मेंस आहे। अगर कोई बाकी रहिजी वियो हुजे त हुनजो कराए वठो, पोइ मां कयां, न त पोइ मां स्टार्ट कयां। असांजी लिस्ट कंप्लीट थी वई आहे, हाणे कंहिंजी परफॉर्मेंस न बची आहे। तॾहिं बि अगर कोई करणु चाहे त सादर आमंत्रित आहिनि उहे। अनंतिका तव्हां तयारी करे वठो, तव्हां स्टार्ट कयो भले तव्हांजी नेक्स्ट मैम। हाँ चिराग बेटा। मां हिकु पोयम ॿुधायां? हाँ हाँ बेटा, जरूर जरूर, हाँ ॿुधाए।
चिराग बेटा ॿुधाए। पैसो लदम पटता पैसे वर्तम गाहूं गाहूं देनम गाय के गाय देनो खीर खीर देनो अम्मा के अम्मा देनो लोलो लोलो देनो गाँव के गाँव देनो हम्ब हम्ब देनो राजा के राजा देनो लोलो घोड़ो घोड़ो चढ़ी गुम चंडन पटाको जीएम जो काफ। जय झूलेलाल। जय झूलेलाल बेटा। तव्हां चिराग तव्हां सां गॾु मम्मी वेठा आहिनि? जी मैम। हा जी मैम। हा भाभी तव्हां पंहिंजो फीडबैक ॾियो त इहे क्लासूं कीअं हलियूं? मैम क्लास तो ॾाढी बढ़िया हुई और असांखे ॾाढो सुठो लॻो कि इन्ही बहाने असांजा ॿार थोरो अॻिते वधनि था। असांजी इन जे पीछे ॾाढी कोशिशि हुई, असां विच में ॾाढी कोशिशि कईसीं कि असांखे ये क्लास मिले, असां ॿारनि खे अॻिते कयूं, लेकिन थोरो असांजो पॉसिबल न थी पाए पियो। इन करे जीअं असांखे पतो पियो त असां इन में तुरंत ई जॉइन थियासीं कि असांखे हिकु मौक़ो ॿियो बि मिलंदो। ॿारनि सां गॾु असांखे बि ख़ूब कुझु सिखण लाइ मिलो। खोड़ अहिड़ी जानकारियूं हुयूं जेकी असांखे न पतो हुयूं, उहे बि असांखे पतो पयूं। ॾाढी बढ़िया क्लास हुई। असां चाहींदासीं अॻिते बि अगरि ये क्लास हलेनि त असां ज़रूरु इन्वॉल्व थींदासीं इन में। हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांखे त ॿारनि सां सिंधी में घर में ॻाल्हायो, घर में सिंधी में ॻाल्हायो। इहे 2 महीना जेके गुज़री आहे जेतिरो उन्हनि सिखियो आहे उन खां वधीक तव्हां सेखारे सघो था ॻाल्हाए करे। उन्हनि सां जॾहिं बि ॻाल्हायो सिंधी में ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हायो, हा हिंदी में न ॻाल्हायो। जी 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 दादा, असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे असां सिंधी में ॻाल्हायूं, लेकिन कॾहिं कॾहिं हाणे थी वेंदो आहे छोकी ॿार इंग्लिश मीडियम में पढ़नि था, ॿाहिरों अचनि था, त कंहिं महिल ज़बान फिसली बि वेंदी आहे। लेकिन पूरी कोशिशि हूंदी आहे कि असां सिंधी में ॻाल्हायूं और ॿारनि खे इन लाइ प्रोत्साहित कयूं कि तव्हां सिंधी में ॻाल्हायो, जिथे बि कोई मिले उन सां सिंधी ई ॻाल्हायो। कोशिशि करण सां ई सभु कुझु थींदा, कोशिशि कंदो त अॻिते वधंदो। थैंक यू। केया हिकिड़ो डांस कंदी। केया कवलानी असांजे हिकु डांस प्रस्तुत करण वारी आहे। केया तव्हां सादर आमंत्रित आहियो। जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। कोई राजा को फकीर बाजीगर जी बासिया, कोई राजा को फकीर बाजीगर जी बासिया, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया। लखनई झोलाल करे के लखनई कंगाल करे, लखनई झोलाल करे के लखनई कंगाल करे, लोग असांजा दीनन से शल पंहिंजी मेहर करे, लोग असांजा दीनन से शल पंहिंजी मेहर करे, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया। तौबा कर ए तकबर छड़ कर निवड़त सरे सरे, तौबा कर ए तकबर छड़ कर निवड़त सरे सरे, कहलाए तो कूड़ करी में खाली हथड़ा करे, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया, अल्लाह जी मेरा सिया, अल्लाह जी कैसा रासिया।
झूलेलाल, क्या बात है, बढ़िया। जय झूलेलाल। ॾाढी सुठी performance कया जी। ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि ॿार असांजा सिंधी गाननि ते डांस था करनि, सिंधी गीत था ॻाइनि, ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे। प्रिया मैम जो मैसेज आयो है। हाँ, प्रिया मैम कुछ परफॉर्म था करण चाहिनि, उन्हनि जो मैसेज आयो है, उन्हनि खे सॾु करो। असांजी प्रिया सादर आमंत्रित। मैम प्रिया मैम न मां आहियां, कृतिका डावरा। हाँ, कृतिका जी जो सादर स्वागत आहे। अचो ऐं तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस ॾियो। जय झूलेलाल सभिनीनि खे। मुंहिंजो नालो कृतिका जय नील झूलेलाल। आहे। मां मुलुंड मुंबई में रहंदी आहियां। मां अॼु तव्हांजे साम्हूं हिकु गीत पेश करण वारी आहियां। दिल मुंहिंजी गुर गुर थी करे। ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे, ओ हिकु जॾहिं त हज़ार थी घुरे, हज़ार जॾहिं त लख थी घुरे, ऐं लख जॾहिं त करोड़ थी घुरे। ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे, ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे। ओ शहर जे विच हिकु बंगलो हुजे, ओ शहर जे विच हिकु बंगलो हुजे, ऐं बंगले ते नालो मुंहिंजो छिटियल हुजे, ऐं बंगले ते नालो मुंहिंजो छिटियल हुजे, ऐं बंगले जे अॻियां हिकु कार हुजे, ऐं बंगले जे अॻियां हिकु कार हुजे, ऐं कार सां गॾु हिकु नौकर हुजे, ऐं कार सां गॾु हिकु नौकर हुजे। ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे, ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे। ऐं सभ खां सुठो वापार हुजे, ऐं सभ खां सुठो वापार हुजे। बैंकिन में बैलेंस भी खूब हुजे, ऐं बैंकिन में बैलेंस खूब हुजे, ऐं महंगे में महंगो मोबाइल हुजे, ऐं महंगे में महंगो मोबाइल हुजे। सभ खां सुठी स्टाइल हुजे, ऐं सभ खां सुठी स्टाइल हुजे। ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे, ओ दिल मुंहिंजी गुर 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 पई करे। दिल त तोखां घणो कुझु थी घुरे, ओ दिल त तोखां घणो कुझु थी घुरे, पर तुंहिंजे चवण सां कुझु न मिले, पर तुंहिंजे चवण सां कुझु न मिले। कर्मनि जो इते तोले खोले, कर्मनि जो इते तोले खोले, दिल तुंहिंजी भले गुर गुर पई करे, ओ दिल भले तुंहिंजी गुर गुर पई करे। जय झूलेलाल। जय झूलेलाल, क्या बात है, बढ़िया बढ़िया बढ़िया। जय झूलेलाल। ॾाढो बढ़िया कृतिका, ॾाढो सुठो ॻायो आहे। ॾाढी बढ़िया आवाज़ आहे, ॾाढी मधुर आवाज़ आहे कृतिका बेटा तव्हांजी। असां अॻिते बि तव्हांखे ॿुधंदा रहंदासीं। हाणे मां अनंतिका लखमानी खे आमंत्रित कंदमि। अनंतिका, तव्हां तयार आहियो? यस मैम। मैम मूंखे कुझु चवणो आहे। हाँ, हिन परफॉर्मेंस खां पोइ रिया तव्हांखे असां घुराईंदासीं फीडबैक लाइ। अनंतिका कंटिन्यू कयो। मैम आवाज अचे थी? हाँ हाँ, आवाज अचे थी। हाँ, स्टार्ट करो। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि कोरोना जो दौर हली रहियो आहे, ॾाढो कठिन दौर आहे। असां कंहिंजे दुख में शामिल वरी आवाज कटजे थी, आवाज कटजे थी, आवाज कटजे थी। हाँ, जय झूलेलाल। हाणे सही आहे आवाज। मां अनंतिका लखमानी, बहराइच उत्तर प्रदेश मां। जीअं करे असां सभिनीनि खे ख़बर आहे कि कोरोना जो दौर हली रहियो आहे, ॾाढो कठिन दौर आहे। असां कंहिंजे दुख में शामिल नथा थी सघूं। हाल में ई मुंहिंजा नाना जी हली विया आहिनि। असांखे ॾाढो गम थियो कि असां हुननि जे दुख में ॾिठोसीं कि कोई बि न आयो।
त मां हुन ई जे करे हिकु सिंधी गज़ल पेश करणु चाहियां थी। उम्मीद कयां थी तव्हां सभई हिन सां कोरिलेट करे सघो ऐं तव्हां सभिनि खे वणे। बींदो साह जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे, बींदो साह जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे, पायो कफन जॾहिं मुंहं ते आए, पायो कफन जॾहिं मुंहं ते पोइ मूंखे ॾिसी छा कंदे आए, बींदो साह जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे, हुई आस अथम दिल में जियरे मां तोखे ॾिसां, ओ वींद वींद सजण साईं सिक तो मलाहे वठाए, खणी हथ में सजण गुल पो, खणी हथ में सजण गुल पो, मथा मूंखे विझी छा कंदे, पायो कफन जॾहिं मुंहं ते आए, पायो कफन जॾहिं मुंहं ते पोइ मूंखे ॾिसी छा कंदे आए, बींदो साह जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे, अचणो त अथई हूअं बि कुछ ॾींहं अॻे अच तूं, अचणो त अथई हूअं बि कुछ ॾींहं अॻे अच तूं, असांखे तकलीफ़ आहे नथी दिल ही लॻे अच तूं है, तोसां दिल जो हाल बयां, तोसां दिल जो हाल बयां, पोइ ॿियनि खां पुछी छा कंदे, पायो कफन जॾहिं मुंहं ते आए, पायो कफन जॾहिं मुंहं ते पोइ मूंखे ॾिसी छा कंदे आए, बींदो साह जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे। जय झूलेलाल। अब मां पंहिंजी सभिनि टीचर्स लाइ हिकु परफॉर्मेंस खणी अचां थी, त तव्हां सभु धीरे धीरे सुञाणंदा वञिजो मां केरु केरु ठवां थी, ठीकु आहे। त पहिरें असांजी जेकी डायरेक्टर साहिबा आहिनि, जय झूलेलाल, मुंहिंजो नालो जय हीरल झूलेलाल। कावलानी आहे, मां नोएडा जी रहवासी आहियां। अॼु मां तव्हां सभिनीनि जा लख थोड़ा थी चओ त तव्हां सभई हिन कार्यक्रम में असां सभिनि सां हिन सिंधियत जे मान स्कूल सां जुड़ियल आहियो। तव्हां सभई सिंधियत जी मान जो शान आहियो। मां सभई ॿारनि जो, सभिनीनि पेरेंट्स जो ऐं सभिनी टीचर्स जो लख थोड़ा थी चवां। जय झूलेलाल। क्या हाणे बात है, असांजी क्या बात है। किताबनि जी टीचर थी अचे। हलो हलो ॿारा, बस थी वियो, जेतिरी मस्ती करणी हुई करे वठीसीं। अब असां हिसाबनि जो सब्जेक्ट कंदासीं। असांजे हिसाबनि जे विषय में असां छा पढ़ियो आहे, मां तव्हांखे छा छा सेखारियो आहे। अंग, हलो केरु ॿुधाईंदो? विद्या, विद्या पकड़जी वई। हा विद्या ॿुधाए, अब तूं ॿुधाईंदी मूंखे 681 खां वठी करे 700 ताईं। हल विद्या ॿुधाए ॿुधाए। वेरी गुड विद्या, वेरी गुड। तोखे मिले तो तारो। हल फटाफट पंहिंजे हथ ते स्टार ठाहे करे ॾेखार। वेरी गुड। ॿियो केरा? भूमि, भूमि, हल भूमि जेका बि असांजा नंढा ॿार आहिनि, भूमि ॿ भूमियूं आहिनि असांजियूं।
भूमि असांखे 11 खां वठी करे 20 ताईं ॿुधाईंदी। ॿुधाए भूमि? वेरी गुड। भूमि खे बि मिले थो हिकु तारो ऐं भूमि असांखे थोरो विसरजी वई हुई त हुनखे मिलंदो हिकु स्माइली। वेरी गुड। ये हाणे अचे थी असांजी पूजा मैम। त अॼु मां ॾिसंदमि कंहिं ग्रह कम करे आयो आहे, केर न करे आयो आहे। त हलो सभई पंहिंजी कापियूं खोलो ऐं मूंखे पंहिंजो ग्रह कम ॾेखारियो। ॾाढी सुठी कॉपी ठहियल आहे। हे तव्हां मूंखे न कोरियर करे छॾिजो, ठीकु आहे? मां पाण वटि संभाले करे रखंदमि। वेरी गुड। छा त कॉपी ठाती आहे, छा क्रिएटिविटी आहे। वेरी गुड। ॿियो केरु आहे? तव्हां जन ग्रह कम छो न करे आयो? ए म्यूट छो बार म्यूट छो था कयो तव्हां जन? अगरि तव्हां जन हीअं ई कंदो मां तव्हांखे क्लास में कढी छॾंदमि, बेड़ा अचण न ॾींदमि। म्यूट कयो, डिस्टर्ब कंदा आहिनि। बी आहे असांजी प्रिया मैम, जेकी आहे असांजी सभिनि खां प्यारी मैम, बिल्कुलु काइंड सॉफ्ट हार्टेड। त प्रिया मैम खे सां मिलण हलूं था, जेकी असांजी रहंदी आहे मुलुंड मुंबई में। त हलो ॿार, अॼु न असां रांदि करींदासीं, ठीकु आहे? त केरु रांदि करणु चाहे थो? मेले में कंहिंखे हलणो आहे? अच्छा, हाँ, लेकिन मेले में वञण सां पहिरें, रांदि करण सां पहले असांखे पढ़ाई बि त करणी आहे न। हाँ, त अॼु असां छा सिखंदासीं? भाॼियुनि जे बारे में। त हलो टमाटे जे बारे में ॿुधायो मूंखे। टमाटा आहिनि ॻाढ़ा। हाँ, ॿियो केरु ॿुधाईंदो? आस्था, विद्या, अनंतिका, भूमि, जेतिरा बि ॿार आहिनि, जंहिंखे ईंदो सभु फटाफट ॿुधायो, मां सभिनि खे चइण जो मौक़ो ॾींदमि। हलो अब असां हलूं था पंहिंजी शालिनी मैम वटि। त हीअं आहे, डांस जी चटाभेटी आहे। तव्हां सभिनि खे न मां डांस सिखारां थी, ठीकु आहे? तव्हां थोड़ा स्टेप्स ॾिसी वठो, पोइ असां न एक्सप्रेशंस ॾाढा ज़रूरी आहिनि, ठीकु आहे? हे ॾिसो, हीअं कयो, तव्हांखे न अखि मटकाइणी आहे, ठीकु आहे? हीअं, ठीकु आहे? मुद्रा ज़रूर यादि रखिजो। हे ॾिसो, गर्दन हलणी घुरिजे, हीअं, ठीकु आहे? हीअं, ठीकु आहे? हीअं ई कजो, ॾाढे सुठे सां कजो। हाँ, वेरी गुड। सभिनि खे करिणो आहे, कोई बि रहिजी न वञे। सभिनि खे सुठी डांस करणी आहे, ठीकु आहे? हाँ, मां सभिनि खे कमर भी चंगी तरह है ना। क्या बात है, बढ़िया। अनंतिका 100 out of 100। सुठा आहिनि कि कुछ चइण जो ई न आहे। त हलो रीना मैम सां मिलूं था। अचो ॿार, अॼु असां अखाणी ॿुधंदासीं, ठीकु आहे? त पहिरीं अखाणी जेकी मां खणी आई आहियां, वो आहे राजू जे बारे में। कंहिंजे बारे में? राजू जे बारे में। त राजू कहिड़ो ॿार हुयो? शैतान ॿार हुयो, है न? त असां हिन अखाणी में छा सिखियोसीं? वेरी गुड। सभई ॿार ॾाढे प्यार सां ॿुधंदा आहिनि। मूंखे ॾाढो सुठो लॻे थो कि तव्हां सभई हिते प्यार सां ॿुधो था ऐं सिखो था। हलो मां तव्हांखो वरी मिलंदमि। अब अचूं था असां पंहिंजी डिंपल मैम वटि। हलो अॼु त असां न एक्टिविटी कंदासीं, टास्क कंदासीं। मां सभिनि लाइ टास्क करी। पूजा मैम त भॼी वेंदी आहे हमेशह मुंहिंजी क्लास में, कॾहिं मुंहिंजे हथ पकड़ में ई न ईंदी आहे। छा कयां? हलो कीअं कयूं था? अॼु प्रिया मैम आयल आहिनि, प्रिया मैम खे पकड़ो था। प्रिया मैम, तव्हां कॾहिं मुंहिंजे हथ में न पकड़ में आया आहियो। अॼु असां हिकु टास्क कंदासीं। हलो तव्हां न असांखे हिकु सिंधी गीत ॻाए ॿुधायो। हलो ॿारनि खे बि मां परमिशन ॾियां थी, जंहिंखे बि जेको बि टास्क कराइणो हुजे टीचर्स को कराए था सघो। अरे हीरल मैम पकड़ में अची वई। हलो हीरल मैम खे पकड़ो था। हीरल मैम तव्हां असांखे कुझु ॿुधायो न, हे बि ॻाल्हि थींदी आहे। तव्हां ख़ाली अचंदा आहियो, हली वेंदा आहियो। अॼु त असां तव्हांखो टास्क कराए करे ई वेंदासीं। हाणे अचूं था पंहिंजी सुनीता आंटी वटि, जेकी खूब प्यारी आहिनि, गोल मटोल आहे, जेकी चुपचाप सां वेठी हूंदी आहे
लीव में हीअं करे करे चइनि हाँ जी हाँ त मूंखे हिकु ॻाल्हि यादि अची वई सुनीता आंटी जी, मां तव्हांखे थैंक यू बि चइण थी चाहियां, तव्हांजा लख थोड़ा, तव्हां मुंहिंजो ग़म ॿुधी करे मुंहिंजी मम्मी लाइ हिकु गीत प्रस्तुत कयो हुयो, त मां हुनजी जी ॿ सिटियूं चइण चाहींदमि मैम की आवाज। मुंहिंजी अम्मा प्यारी अम्मा बोलत झूलते गोरन वारी अम्मा मिठी अम्मा माँ प्यारी अम्मा मुते जानते गोरन वारी अम्मा अब दिल चवेती रंजिता मैम जो मैम गाड़ी हाँ अंकल। रंजिता मैम जा प्रोनाउंसिएशंस ऐं हुननि जी ॿोली में एतिरी तीखापन आहे न, एतिरी मिठास आहे, मज़ो ई अची वेंदो आहे। त हलो रंजिता मैम सां मिलूं था, मैम थोड़ो स्टाइल में ईंदी आहे त असां बि थोरो सो फैशनेबल थी वेंदासीं। हेलो जय झूलेलाल बच्चों, त अॼु असां सिखंदासीं रिश्तनि जे बारे में, ठीकु आहे? त हीअं कयूं था कि हिकु ॿार खे पकड़ो, ठीकु आहे? खणी वठो सिमरन खे, ठीकु आहे? सिमरन अब तव्हांजे मूंखे ॿुधायो, अगरि मां सिमरन जी भाॼाई आहियां त सिमरन मुंहिंजी केरु लॻंदी? ॿुधायो ॿुधायो। निणान, वेरी गुड, तव्हां सभई सुठे नमूने सिखो, हीअं ई सिखंदा रहियो ऐं सिंधियत खे वाधाईंदा रहियो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सुपर बढ़िया बढ़िया। मूंखे हाँ कैमरा मूंखे खोलो। गीत याद अची वियो। अवार्ड लास्ट में मजा इधर अची में वियो। स्वीट डिश हमेशा आखिरी के लिए होता है, मीठा हमेशा आखिरी के लिए होता है और मजा आ गया। स्वीट डिश डेजर्ट खाया, वाह अनंतिका, वाह जवाब मुझे नहीं, ये हर लाइक बार की तरह अमेजिंग। थैंक यू मैम। मजे लाइक लो गीत मां गाया तो थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे, थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे, मौक़ो मिले नचण ज़रूरी आहे, मौक़ो मिले नचण ज़रूरी आहे। मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी आवाज़ जी अचे थो मुंहिंजो? जी जी हाँ थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे, मौक़ो मिले नचण ज़रूरी आहे। रोइणा माण्हू कंहिंखे की न वणनि, खिलंदड़ सां सभु प्यार था कनि। रोइणा माण्हू कंहिंखे की न वणनि, खिलंदड़ सां सभु प्यार था कनि। पोइ छा रोअण ज़रूरी आहे, थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे। बेटा खिलण सां सिहत सुठी रहंदी, खिलण सां सिहत सुठी रहंदी, सिहत सुठी त हर ख़ुशी मिलंदी, सिहत सुठी त हर ख़ुशी मिलंदी, ख़ुशि थी रहण ज़रूरी आहे, थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे। त असांजे ग्रुप में ज़ालूं यानी लेडीज़ वधीक आहिनि, उन्हनि जे लाइ मां चवां थो ज़ालूं जे घर में खिलंदियूं रहनि, मर्द खां ॻणितियूं विसरियो वञनि। ज़ालूं जे घर में खिलंदियूं रहनि, मर्द खां ॻणितियूं विसरियो वञनि। नकी रोज़ विढ़ण ज़रूरी आहे, थोड़ो थोड़ो खिलण ज़रूरी आहे। चई घनश्याम इहा ॻाल्हि सची, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी, कई इहा ॻाल्हि घनश्याम सची, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी, पर घर में वञी दादा डिस्कनेक्टेड थी विया। अच्छा हाणे कंहिंखे कुझु चइणो आहे, कोई रहिजी वियो आहे, कंहिंजी कुझु इच्छा हुजे, कोई फीडबैक ॾियणो आहे त कोई ॾेई थो सघे? मैम मूंखे कुझु चइणो आहे। हा हा चयो। मैम मां सभिनि टीचरुनि जो आहे न लख थोड़ा थी चवणु चाहियां, छो कि के टीचर असांखे मस्तु हिसाब कराया आहिनि, कॾहिं डांट मिली आहे, कॾहिं प्यार मिलियो आहे।
के टीचर असांखे देवनागरी सेखारी आहे, के गीत, के डांस ऐं के डांस सेखारी आहे, के रिश्ता सेखारिया आहिनि ऐं के त हिस्ट्री बि सेखारी आहे। तव्हां असांजी लाइफ में हिकु नयो पार्ट जागर कयो आहे। हिन जे लाइ मां तव्हां सभिनि टीचर जो दिलि सां लख थोड़ा थी चवणु चाहियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ॾाढो सुठो चयव तव्हां। ॿियो कंहिंखे कुझु चवणो आहे? पेरेंट्स के, टीचर्स के, स्टूडेंट्स के, सभिनीनि चई वरितो? तो असां वरी सां असां जुड़ंदासीं विंटर वेकेशन जे कैंप में। हा हा, केरु छा थो चए? हाँ, विद्या जी मम्मी कशिश मैडम, यो अॻिते बि कंटिन्यू रखिजो ये क्लास। मां उन जे विषय में मां उहे सूचना पे ॾिनी कि असां कोई बि ग्रुप मां लेफ्ट न थिए, असां कुछ न कुछ एक्टिविटी खणी करे ईंदा रहींदासीं। छो कि असांजा अञा 5 जुलाई ते सिंधी पकोड़ा दिवस आहे, त तव्हां सभई वीडियो ठाहे मोकिलिजो। अनंतिका, तव्हांजो पहिरियों वारो जेको शो हो न, हू ॾाढी आवाज कटजी पे, जंहिंमें तव्हांजी मम्मी हा, हू जरूर ग्रुप में मोकिलिजो, छो कि तव्हां सभी टैलेंट का भरियल आहियो, त असां जरूर घर में आराम सां ॾिसी करे उनजो लुत्फ वठंदासीं। समर कैंप असांजो सफल थियो, सभिनी टीचर जे भरोसे ते ही सब थी पायो। तव्हां सभी स्टूडेंट्स रेगुलर हुआ, उन्हनि जे ही वजह सां पूरो थी पायो। पेरेंट्स कोऑपरेट कयो, टीचर्स जा लख थोड़ा, तव्हां सभिनी जा लख थोड़ा। तव्हां एॾो साथ ॾिनो, सपोर्ट ॾिनो। अॼु असांजो परिवार वधी वियो। अॼु 3 कलाक बि थी विया आहिनि। असांजो विदाई समारोह आहे, पर मज़ो अची वियो। अनंतिका ॾाढो खिलायो। सभिनी स्टूडेंट्स जो परफॉर्मेंस ॾाढो सुठो हो, टीचर्स जो परफॉर्मेंस ॾाढो सुठो हो। असां विंटर वेकेशन में वरी ही कैंप खणी ईंदासीं ऐं ग्रुप में विच विच में एक्टिविटीज ईंदी रहंदियूं, त तव्हां ग्रुप न लेफ्ट कजो। लास्ट में मां पंहिंजे स्टूडेंट जंहिं रिकॉर्डिंग कई आहे, शरीफ, आई वुड लाइक टू रिक्वेस्ट यू टू स्विच ऑन योर कैमरा and I would request you to come and speak something for us if you can hear me, because this person has devoted long time to us and has recorded all 3 hours. Just because of him, our 3 hours journey has been continuously working. It hasn't been cut. Yeah, so Sharif, would you like to come and to show us your face, because you really, yeah. Are you coming? Are you hearing us? Because we are ending the show. I think he must be busy because 3 hours he has devoted, और Zoom meeting हमारी कटी भी नहीं उनकी वजह से, because उनका कुछ अच्छा सब्सक्रिप्शन है इस पे, और उन्होंने वीडियो लंबे समय तक हमारे लिए बनाया। PhD स्कॉलर हैं, बहुत बिजी थे, तो हम उनको भी शुक्रिया अदा करते हैं। वो रिकॉर्डिंग कर रहे हैं, वो जरूर सुनेंगे, उनको समय मिलेगा। तो हम सरीफुल आपका बहुत धन्यवाद देते हैं। आप भी जुड़े रहे हमारे साथ, हमें सहयोग किया। हमारी इतनी प्यारी प्यारी यादें जो हमेशा हमारे साथ रहेंगी रिकॉर्डिंग के फॉर्म में, जिसे हम बार बार देखकर चेरिश करेंगे, उसमें आपका भी बहुत योगदान है। आप हमारे साथ बने रहे। तो सारिफुल इस्लाम, आपको बहुत धन्यवाद। वो मेरे से हिंदी सीखते हैं, उनको हिंदी इतनी अच्छी नहीं आती, बट बहुत मेहनती हैं। मैं उनके लिए भी उज्जवल भविष्य के लिए बहुत कामना करती हूँ। सभी बच्चे मेरे बहुत आगे जाएं, बहुत तरक्की करें, बहुत हमारा ये परिवार फले फूले बढ़े। टीचर्स सारे, पेरेंट्स सारे, बच्चे सारे बहुत सफलता हासिल करें, यही मेरी ईश्वर से कामना है। और हम, हाँ जी बोलिए मैम। मम्मी कुछ कहना चाहिए थी? बिल्कुल बिल्कुल। जय झूलेलाल। तव्हांजे समर कैंप ॾाढो सुठो लॻियो, ॾाढो मज़ो आयो। तव्हांजी समर कैंप हमेशा हलंदी रहे। और मां तव्हां हिकु रिक्वेस्ट, तव्हां सभु में मिली करे, असां सभु मिली करे हिकु एंजॉय टूर कयूं। टूर में पाण खे पहचानंदासीं सभु केरु आहियूं, केरु कान आहियूं, कीअं आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो। बिल्कुल बिल्कुल। तव्हां बि अॼु चयो, सुठो लॻो, परफॉर्मेंस कयो, ॾाढो मज़ो आयो। तव्हांजा ॿार ॾाढा टैलेंटेड आहिनि, लॻंदो कोन्हे। आई मीन जेका परिस्थितियूं आहिनि, भॻवान ॾाढो फलाए फूलाए, ॾाढो ख़ुशि रखे सभिनीनि खे। अहिड़ा ॿार, टैलेंटेड ॿार ॾाढो घटि ॾिसण ईंदा आहिनि, पर तव्हांजी फैमिली ब्लेस्ड आहे। असां सभु ॾाढा ख़ुशि थी वियासीं लखमानी फैमिली खे हिन परिवार जो हिसो ठाहिण में।
सभई टीचर सभई स्टूडेंट सब चवंदा आहिनि कि ॾाढो सुठो परफॉर्मेंस ॾींदा आहिनि, मैम ॾाढी महिनत कंदा आहिनि। त तव्हांजे भविष्य लाइ असां ज़रूर सभई मिली करे प्रार्थना कामना कंदासीं, तव्हां सभई ख़ुशि हुजो, सॼो मुंहिंजो सिंधियत जो मान परिवार ॾाढो ख़ुशि रहे, ॾाढो सफल हुजे, इहा ई कामना आहे। त हिकु चकर असां झूलेलाल जे जयकारे सां प्रोग्राम समाप्त कंदासीं। जी जी मैम मैम मूंखे खाली हीअ चइणो आहे कि तव्हां न हीअ रिकॉर्डिंग आख़िरी ॾींहं जी तव्हां ग्रुप में विझंदा? ही चैनल ते अपलोड थींदी, छोकी 3 कलाक थी विया आहिनि, त हू पार्ट्स में 1.5 2 मिंट 5 मिंट जी नथी वञी सघे, तोड़े तोड़े मज़ो न ईंदो, त पूरी असां YouTube चैनल ते पंहिंजे अपलोड कंदासीं। त सभिनीनि खे हू लिंक ज़रूर शेयर कबी, तव्हां सब्सक्राइब कयो ई हूंदो। ऐं जेके जॾहिं कोई आइडियो अचे कि असां हीअं करे था सघूं विच विच में एक्टिविटीज़, त तव्हां सभई असांजे परिवार जो हिस्सो आहियो, तव्हां ज़रूर असांखे सजेस्ट कंदा रहिजो। ऐं ग्रुप न लेफ्ट कजो, विंटर बि अचण वारा आहिनि, वरी असांजी सभई टीचर्स असांखे साथ ॾींदियूं, असांजा ऑर्गेनाइज़र्स असां सां गॾु आहिनि, बरेली सिंधी युवा ट्रस्ट असां सां हमेशह गॾु आहे, हू ज़रूर असां सभिनीनि खे सम्मान ॾींदा। सभिनीनि स्टूडेंट्स जे घर हिकिड़ी ट्रॉफी, हिकिड़ी पुस्तक, सिंधी सिखाइण वारी किताब ऐं हिकिड़ो फिजिकल सर्टिफिकेट, इनमें उन्हनि जी तस्वीर बि आहे, ॿारनि जी तस्वीर बि लॻल आहे, हू फोटो सां गॾु सर्टिफिकेट, किताब ऐं ट्रॉफी असां कोरियर कंदासीं तव्हांजे सहयोग लाइ, तव्हांजे प्रोत्साहन लाइ। त ही असांजो सस्पेंस असां अॼु रिवील था कयूं, तव्हां सभिनीनि खे बसि इंतज़ारु करणो पवंदो, हफ़्ते 10 ॾींहंनि में तव्हां वटि सभिनीनि वटि पहुची वेंदी, छोकी कुझु एड्रेस अञा कोन आया आहिनि, असां वेट पिया करूं, जीअं ई सभु ईंदा त असां यको सभिनीनि खे कोरियर कंदासीं। त अंत में सभई अनम्यूट करे चवंदा, वरी कंहिंखे कुझु चइणो आहे, कोई भूल चूक हुजे, कंहिंजो ग़लती सां मूंखां दिलि दुखियो हुजे, कंहिंजो मूं दिलि दुखायो हुजे, या कंहिंजे प्रति कुझु बि मतभेद मन मुटाव हुजे, उनजी तरफ़ां मां क्षमा प्रार्थी आहियां। मूंखां कोई ग़लती हुजे या ॿारनि खां कोई ग़लती हुजे, कंहिंखां कंहिंजो बि कुझु बि मन ख़राब थियो हुजे, त मां उन सभिनी जी तरफ़ां माफ़ी थी वठां, माफ़ कजो, परिवार जो हिस्सो आहियूं, कुझु न कुझु ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। जी कंहिंखे छा कोई कुझु चए थो? हाँ जी हाँ जी, तव्हां सभी जा लख स्कूल कैंप हमेशा समर में लगदो ना? विंटर अब आएगा बेटा, साल में 2 बार लगाएंगे ना, विंटर वेकेशन ईंदी दिसंबर में, त असां हफ़्ते 10 ॾींहं जो कैंप खणी ईंदासीं, विच विच में एक्टिविटीज़ खणी ईंदासीं, त तव्हां ग्रुप मां अपडेट वठी था सघो, असां ग्रुप में विझंदा रहंदासीं। ऐं सरप्राइज भी हमेशा रहंदो ई, अगर तव्हां सहयोग ॾींदा, हमेशा कोऑपरेट कंदा, सिंधी सिखंदा, सिंधियत जे वाधारे लाइ तव्हां प्रयास कंदा, त सभिनीनि खे सरप्राइज भी समय समय ते मिलंदो रहंदो। असांजी इहा ई कामना आहे, इन बहाने सभु सिंधी सिखंदा। जी केर छा थो चए ॿियो? किरण मैम तव्हांजा लख थोड़ा, तव्हां सभिनी टीचरुनि जा लख थोड़ा, 2 महीना अञे निकिरी विया, ख़बर ई कोन पई, हाणे रोज़ सुबुह 4 बजे यादि कंदासीं इन क्लास खे, एतिरो मज़ो आयो। हाँ सही ॻाल्हि आहे, तव्हांजा लख थोड़ा, तव्हां शहर जा माण्हू टाइम में ईअं जुड़ी वियासीं, ॼाण हिकिड़े ई वणनि जा सभु गुल हुजूं, ॾाढो मज़ो आयो। ई समर कैंप हमेशह यादि रहंदो। जी जी विंटर में वरी गॾजंदासीं। जी प्रिया मैम कुछ चवणो है तव्हांखे? जगजीत आंटी मैम तव्हांखे कुछ चवणो है? जी बस मां ॾाढो ख़ुशि आहियां, तमामु, मां चई नथी सघां केतिरो ख़ुशि आहियां। तव्हां सभिनीनि खे ख़ुशि ॾिसी मां तमामु घणी ख़ुशि आहियां। बस इहो प्रोग्राम अॻियां हलंदो रहे, इहा उम्मीद, इहो विश्वास आहे। जय झूलेलाल। जी जय झूलेलाल। जी प्रिया मैम तव्हांजा असीस वचन असां सभिनीनि खे, तव्हां बि वॾा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु, छो न। जी जी प्रिया मैम तव्हां कुछ चवंदा? न बस अॼु जो प्रोग्राम जाम सुठो थियो, जाम ख़ुशी थी, प्रोग्राम ॾाढो सुठो वियो। ऐं बिना कटजे कंटिन्यूअस 3 आवर्स असां मूवी पूरी कई, फैमिली शो ॾिठोसीं असां गॾिजी करे। अनंतिका जो लास्ट जो परफॉर्मेंस त जिंदगी में न भूलजे। मीठा हमेशा आखिरी के लिए रखते हैं। बहुत अच्छा सब बहुत दुआएं, बहुत आशीर्वाद, बहुत ब्लेसिंग सारे बच्चों के लिए, सबके लिए मंगल कामनाएं, सबके लिए आशीर्वाद। बाबा जी सबकी मनोकामना पूरी करे। हम जल्दी मिलेंगे।
चलो सब अनम्यूट करके आयो लाल करेंगे इकट्ठे, या लखमानी फैमिली में से कोई पल्लव, जगजीत आंटी पल्लव पायूं आश्वंती या हाँ, कीअं पल्लव कयूं? हाँ, चलो। पल्लव के नंढो वारो, हाँ चलो स्टार्ट। पल्लव था पायूं पोइ पंहिंजे कार्यक्रम जो समापन था करियूं। जोर केर तो चए, जोर सां चए। जगजीत आंटी तव्हांखे ईंदो आहे पल्लव? कंहिंजी आवाज नथी अचे। Ashwanti Gurtodar, yes. Ashwanti Gurtodar, Ram Tuvar Data Tuvar Mata Sabzi Asha Padai Ram Pai Paloma Tere Lati Awa Kavani Tananda Sabani Namara Sabi Chakado Sapa Sabai Ai Kalabara Logan Mitai आवागण मिटाए राम सब्जी अष्टदाई राम पंजा चरण समाई राम पंजा चरण समाई राम। जय बड़ी सभा में बैठ के आयो लाल सवारी चो झूले सदाई साउकार सबने जो दिल सां धन्यवाद सब आया। हलो हाणे असां सब विदाई था आयो लाल सभई चओ दादा तव्हांजो धन्यवाद। तव्हांजा लख थोड़ा 3 कलाक ताईं रुकिया, तव्हांजो ॾाढो एहसान, ॾाढो आभार था व्यक्त कयूं। तव्हां 3 कलाक ताईं असां सां जुड़िया रहा। तव्हांखे भगवान लंबी उम्र ॾे, हमेशा तव्हां स्वस्थ रहो ऐं असां सां गॾु जुड़ियल रहियो। इहा मंगल कामना असांजी तव्हां सां बि आहे। हलो विदाई। आयो लाल सभई चओ सभी के मिले मारुति कार।